रीमा के रहे पाण भट्टी किथों जो वेठल हो तव्हां? नवाबशाह। ये साईं सां तव्हांजो प्यारे उपकरणो थियल आहे त तव्हांखे कंहिंखां ख़तरो वग़ैरह या पंहिंजे रज़ा ख़ुशी सां तव्हां शादी कई आहे? असां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां कई आहे। मूंखे पंहिंजे मिटनि मां ख़तरो आहे, माइटनि मां, भाइरनि मां, पीउ मां। छा नाला? मुंहिंजे वालिद साहब जो नालो आहे फ़िरोज़दीन, वॾे भाउ जो नालो आहे हुसैन बख़्श, नंढे जो इलाही बख़्श, 3 नंबर जो सदाम हुसैन, शिराज अली, शहज़ाद अली। तव्हांजे अॻे में बि शादी थियल आहे? जी। कंहिंसां थियल हुई अॻे में? जान मोहम्मद। हुनजा तलाक वठी आहे? जी, उन तलाक पाण ॾिनो। छा वजह हुई? घर में मुंहिंजो सहुरो गंदी नज़र सां मूंखे ॾिसंदो, घर जा मसला मसाइल। मूं पंहिंजे माइटनि सां ॻाल्हि कई त उन्हनि चयो त पंहिंजे घर वारे सां ॻाल्हि कर। उन खे मूं ॿुधायो त तव्हांजो पीउ मूंखे ग़लति नज़र सां थो ॾिसे, हरकत करण जी कोशिशि कई अथसि। त 2-3 चकर मारी, वरी मूं ॿुधायोमांसि त अची कागज़ मूंखे ॾिनई तलाक जा, चई निकिरी वञो मुंहिंजे घरां। साईं सां त कॾहिं शादी कई आहे? जी, कॾहिं शादी थी आहे साईं सां? सेप्टेम्बर जी 3 तारीख़। मोबाइल ते। मोबाइल जी। साईं जी अहिड़ी कहिड़ी ख़ासियत आहे जेका तव्हांखे वणी? इख़लाक़। अॻे में तव्हांखे औलाद आहे? जी जी अॻूणी मुड़ुस मां? जी जी। घणी औलाद आहे? 4 ॿार। उहे तव्हां सां गॾु हूंदव न? न, 3 ॿार मुंहिंजे घर वारे वटि आहिनि, हिकिड़ो नंढिड़ो मूं वटि आहे। जी। छा तव्हां मुतालबो कयो? असां आया आहियूं त असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे। असां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां शादी कई आहे। छा नालो तव्हां? सर लियाकत अली, रिंद बलोच, नवाबशाह। जी जी। असां पंहिंजे प्यार जो परणो कयो आहे तक़रीबन 3 तारीख़ 9 महीने जे, ऐं कल्ह जेको आहे सो कोर्ट करे ऐं असां निकिरी नवाबशाह। जी। हा, बसि घर वारी जे माइटनि मां उनजे करे प्रेस ते आया। तव्हांजो राब्तो कीअं थियो? असांजो राब्तो तक़रीबन घणे वक़्त खां थियल आहे, 7-8 साल खां वठी जेकी असांजो वास्तो हुयो उहो हाणे असां जेका आहे असां शादी कई आहे। जी हा। उहो जान मोहम्मद नालो हुअसि, उन सां। हा, उन जा तलाकनामो आहे असां वटि। तक़रीबन 4 महीने 16 तारीख़ तलाकनामो थियो आहे ऐं 9 महीने 3 तारीख़ निकाह थियो। बसि हिन जे वारसनि मां, माइटनि मां। जी बाबा। बसि फादर ऐं ब्रदर फ़िरोज़दीन, वालिदा, ऐं ॿियो हुसैन भाउ आहे, ऐं ॿियो सदाम, ज़ुएब भट्टी, रिंद बलोच। जी हा।